तो जलाल चांडी पंहिंजी शुरूआत जेका राग जी कई उहा 1970 जे ॾहाके में कई ऐं जलाल चांडियो उन टाइम में उस्ताद अली गुल महर सां गॾु जेको आहे सो वञी ॻाईंदो हुयो ऐं उस्ताद अली गुल महर जलाल चांडी जो हिकु बहितरीनु उस्ताद हूंदो हुयो ऐं अली गुल महर खे सिंध में तमामु घणी सुञाणप बि हुई ऐं सिंध में तमामु घणो ॿुधंदड़ जेको फ़नकार हुयो उहो अली गुल महर हुयो। पोइ अली गुल महर सां गॾिजी वञी जलाल चांडियो महफ़िलनि में ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडियो उन टाइम में जेको आहे सो अली गुल महर सां गॾिजी वञी नंढनि वॾनि महफ़िलनि में ॻाईंदो हुयो ऐं उन टाइम में जेके मेला लॻंदा हुया पोइ उन में हिकु सेपरेट पेंडाल सजायो वेंदो हुयो फ़नकारनि जे लाइ। पोइ उते टिकेटनि ते जेको आहे सो कमु हलंदो हो, 5 रुपया, 2 रुपया, रुपयो ऐं 10 रुपये ताईं बि जेको आहे सो टिकेट उन टाइम में जेको बि फ़नकार जेको मशहूरु फ़नकार हूंदो हुयो पोइ उन जो टिकेट जेको आहे सो 5 रुपये खां 10 रुपये ताईं रखियो वेंदो हुयो ऐं उन्हनि मेलनि में पंजाबी फ़नकार बि घुराया वेंदा हुया। लेकिन जॾहिं जलाल चांडी पंहिंजी मौसीक़ी जी तरफ़ क़दम रखियो त पोइ जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो, जंहिं बि पिंडाल में जलाल चांडे जा कलाम रखिया वेंदा हुया ऐं उन्हनि जी महफ़िल सजाई वेंदी हुई पोइ उते माण्हुनि जी तमामु घणी रश थी वेंदी हुई ऐं माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम कठे थी वेंदो हुयो। पोइ कुझु फ़नकारनि खे जॾहिं ख़बर न हूंदी हुई त पोइ फ़नकार पुछा कंदा हुया उते मेले जे इंतिज़ामिया जेको मालिक हुयो त बाबा हिते ॻायूं त असां हिते पिया लेकिन माण्हू एॾा इन तरफ़ छो पिया वञनि एतिरा, इन पासे छा जेको आहे सो माजरो आहे। पोइ उहे माण्हू उन्हनि खे ॿुधाईंदा हुया पंजाबी फ़नकारनि खे त बाबा सिंध जो उस्ताद रागी जलाल चांडियो इन पासे ॻाईंदो आहे, इन जे करे आवाम जेका सिंधी आवाम आहे उहा सॼी इन तरफ़ वञे पई ऐं जलाल चांडे जो हिकु दीवानो जेको आहे सो परवाना माण्हू आशिक़ आहिनि जेके जलाल चांडे खे ॿुधण जे लाइ तमामु घणा बेताब आहिनि ऐं जेके पंजाबी फ़नकार ॻाईंदा हुया उन्हनि जे पिंडाल में टिकेट वग़ैरह न हूंदो हुयो, मुफ़्त में जेको आहे सो माण्हू ॿुधंदा हुया उन्हनि फ़नकारनि खे। लेकिन जलाल चांडियो जे तरफ़ ॻाईंदो हुयो उन पासे टिकेटनि वारो रुझान हुयो, 5 रुपया, 4 रुपया, 2 रुपया, माण्हू पैसा भरे बि जलाल चांडे जो राग ॿुधंदा हुया। पोइ पंजाबी फ़नकार हिते परेशान थी विया त भेण असांजो बि सिंध में वॾो नालो आहे लेकिन असांखे माण्हू ॿुधण जे लाइ तयारु न आहिनि। उस्ताद जलाल चांडे जे तरफ़ माण्हुनि जो तमामु घणो रुझान आहे। दोस्तो जलाल चांडियो उथंदे पंहिंजा कलाम सिंधीअ में ॻाया, उन खां पोइ सिराइकीअ में ॻाया, उन खां पोइ मुख़्तलिफ़ ज़बाननि में पंहिंजा कलाम रिलीज़ कया। जलाल चांडे उथंदे पंहिंजो जेको आगाज़ हुयो उहो लाॾनि ऐं सेरनि खां स्टार्ट कयो ऐं उते कंहिं बि महफ़िल में जलाल चांडियो वेंदो हुयो त पोइ उते उन शादी वारे महफ़िल में घोट जो ऐं घोट जा चाचा मामा उन्हनि जा नाला लिखी करे ऐं पोइ जेको आहे सो उन्हनि जे लाइ हिकु कलाम तयारु कंदो हुयो जेको लाॾनि जी सूरत में हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजो स्टार्ट मेलनि मलाखणनि खां कयो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता केस्ट जी दुनिया में क़दम रखियो। पोइ PTV जेको आहे सो रेडियो पाकिस्तान ते तमामु घणा उन जा केस्टूं ऐं उन्हनि जा एल्बम रिलीज़ थिया ऐं पोइ केस्टनि जी दुनिया में त एॾो धूम मचायो जलाल चांडे जंहिंजो अॼु ताईं बि को अंदाज़ कोन्हे को, एॾो जलाल चांडियो मक़बूल ऐं एॾो एज़ाज़ हासिलु आहे जलाल चांडे खे जो सभ खां घणा सिंध में केस्टूं खपण वारो को शख़्स आहे त उहो जलाल चांडियो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे जो जलाल चांडे 16,000 खां मथे जेके कलाम आहिनि उहे पंहिंजे दिलि ते यादि करे जेको आहे सो महफ़िलनि में ॻाया। जलाल चांडियो पढ़ियलु लिखियलु कोन हुयो, जलाल चांडियो पंहिंजे अॻियां काग़ज़ ते लिखियलु पनो अॻियां कोन रखंदो हुयो जो पढ़े करे जेको आहे सो पोइ ॻाईंदो हुयो। जलाल चांडियो यादि करे पोइ जेको आहे सो सॼे कलाम खे ॻाईंदो हुयो ऐं ॻाईंदो बि अहिड़े तरीक़े सां हुयो जो सॼे पिंडाल में माण्हू झुमरियूं पाइण ते मजबूर थी वेंदा हुया ऐं जलाल चांडे जे पेसनि छटण ते मजबूर थी वेंदा हुया। एॾो वॾो अवामी ऐं सिंध जो बहितरीनु फ़नकार हुयो जलाल चांडियो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।